इज्तमा वॾो आहे। सलवात बुलंद आवाज़ सां पढ़ो। नाराए तकबीर। सब मिली करे नाराए तकबीर। नाराए रिसालत। नाराए रिसालत। नाराए हैदरी। हैदरी। हुसैनियत। मिली तो चोई अयाम इन्हें नारे जान। हुसैनियत। हुसैनियत। यजीदियत। यजीदियत। सलवात बुलंद आवाज़ से आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहिल अलीय्यिल अज़ीम। वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम व अला आलिहि तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन अल्लज़ीना हुमुस सिरातिल मुस्तक़ीम। अम्मा बअदु फ़क़ाल सुब्हानहु व तआला फ़िल क़ुरआनिल हकीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व इन्नी लग़फ़ारुल लिमन ताब व आमन व अमिल सालिहन सुम्मा तदा। पढ़ो सलावत। अज़ीज़ान गिरामी कदीमी मजलिस अज़ाए पहली तो दुआए तो मौला बानियान दे गुज़श्तगान बुज़ुर्गान कि फ़ानी दुनिया में दारुल बक़ार आए मौला उन्होंने मग़फ़िरत फरमाए। अज़ीज़ो जेतरा आया हो मां ख़ुसूसन मजलिस जे इब्तिदा में चवंदो आहियां दिलिन जा राज़ जेतरा शबीर थो ॼाणे एतरा कोई नथो ॼाणे। ज़ाहिरन शहर जे मजलिस में जो आया हो का न का हाजत खणी आया हो। हुसैन कायनात जो बेमिसाल बादशाह। और गवाह एक महीनों अज शायद 22 तारीख आहे तो कायनात में एड़ो बादशाह जिनजो एडो वसी दस्तरखान हुजे। मजलिस ॿुधण आयो भली कहिड़ो बि माण्हू अमीर हुजे एडो दस्तरखान त न हो। अगर कोई दस्तरखान विछाईंदो तो पंहिंजे घर, अगर दस्तरखान विछाईंदो भी जेतरा ॾींहं पंहिंजे घर भाई इलाइक़ो अबड़न जो आहे दस्तरखान हुसैन जो आहे। अहिड़ो शहर अहिड़ो इलाइक़ो ख़ाली न आहे जिते मुंहिंजे मौला जी मजलिस न हुजे अज़ादारी न हुजे। मां तव्हांजी मज़ाक खां त वाक़िफ़ न आहियां लेकिन आहियूं सभु हिकिड़े दरवाज़े जा नौकर। मां ही सिंध में हिकिड़ो जुमिलो चयो त हिन अयामनि में
रोड हुसैन जे नाले ते अच्छी आवाज़ से तो ही तव्हां ॾिठो त जेके माण्हू घरनि मां निकिरी आया उन्हनि खे काई परवाह नहीं त का परमिट भी थींदी आहे जेको थींदो उन खे ही क़ौम ॾिजण वारी क़ौम न आहे लेकिन यादि रखो ही रोड ऐं रस्ता कम अज़ कम चेलम खां पहिरियां पर चेलम ते बि इहो साबित पिया कनि पूरे पाकिस्तान में इमरान खान जी हुकूमत न आहे हुसैन जी हुकूमत आहे ऐं यकीन ॼाणो शायदि तव्हां मुंहिंजे जुमिले सां गॾु हलंदव त मुहर्रम खां पहिरियां दुनिया दरवाज़नि ते पिनंदी थी वते जिन सम्झो आहे उहो मां जुमिलो तव्हां खां शायदि विसरी वियो मुहर्रम खां पहिरियां ज़िलहज में माण्हू हुक्मराननि जे दर ते वॾेरनि जे दर ते इमदाद पिनंदा पिया वतनि हिननि 2 महीननि में ॾेखार कोई पिनंदे नज़र आयो थी वेठा आहियो हैदरी पूरी तवजो थो कनि यानी इहो दलील आहे त हुसैन जे महीने में मुझे मौला ऐलान कयो आहे त जेको मुझे इदारे में अचे एडमिशन फ्री आहे बिल्कुल फ्री वो एडमिशन फ्री ना है हुसैन चतो मां वो इमाम थोड़ा ही है जो तोके चवा त हंद पे घरों खड़ी आ हर शय मोट मिलंदे तो मुझी कुर्बानी अजीम ज़ाहिरनात अजीम कुर्बानी जी याद भी जितनी वफादाई ना हो बेज़बहन अजीम दुनिया आयतुन के तन लिखा है जिकरे कुरान में इब्राहिम जी कुर्बानियां तो हुसैन जी कुर्बानी ना है ॿुधण आया हो तो मुझे तवज्जो थो ॾियां जे कुरान में इब्राहिम जी कुर्बानियां तो छा उन कुरान में हुसैन जी कुर्बानी ना है तो भाई को दुनिया के दीन समझायो जॾहिं इब्राहिम जे कुर्बानीअ जे लाइ वॾा जथ नथो करी जेकॾहिं इब्राहिम जे कुर्बानीअ ते इज्तिमा जाइज़ आहे ॻाल्हायो सही इब्राहिम जी कुर्बानी रोड ते कयो त बि को झलण वारो न आहे इब्राहिम जी कुर्बानी जाते वण ई उते कर दुनिया के शबीर समझ में न आयो इब्राहिम ख़्वाबा हुसैन उन जी ताबीर नारो ये था सिखण आया हो इब्राहिम जी कुर्बानी जी हद अला रखी है त इब्राहिम जी कुर्बानी 3 ॾींहंनि खां मथे थींदी न आहे भाई 3 ॾींहंनि खां पोइ भली भलो बकर को तब कुर्बानी में शामिल ना है न सवाब न कुर्बानी इब्राहिम जी कुर्बानी फकत 3 ॾींहं अफ़सोस आहे नौजवानों जे कम जो ॿुधणा मां आयत रे करे पढ़ी आहे इलाही कहिड़ो आहे अचो कुरान खां पुछो ख़्वाब इब्राहिम ॾिठो त पोइ इस्माइल खे कुर्बान कयई छो न दुनिया का पैगाम न लिखाइबो अल्लाह चस्तो पुट को इब्राहिम ख़्वाब ॾिठो उन ख़्वाब जो ज़िक्र कैसा कयई जनाब इस्माइल सां जेके मुंहिंजे साम्हूं वेठा पुछो हर मक्तब जे आलिम खां त इस्माइल घणी उम्र जो हो ॻाल्हायो इस्माइल जी उम्र चवंदा ॿुधायो इस्माइल जी उम्र छा आई जॾहिं बिना में वठी आयो
भाई नंढी उम्र वाले बच्चे के तो बुधाए तमा ख्वाब ॾिठो आ तमा तो के अल्लाह जे राह में कुर्बान तो कया जेको जल्दी कर देर न करो कोलाब जेल जे आस पास जा मोमिनो माना अॼु ख़बर पई त तू भी ख्वाब ॾिसंदो आ नबी भी ख्वाब ॾिसंदो आ जॾहिं तुंहिंजो ख्वाब नबीअ जे ख्वाब जहिड़ो न आहे त तुंहिंजी शक्ल नबीअ जहिड़ी कीअं हूंदी बैठा हो तो जॾहिं ख्वाब में अल्लाह फर्क रखियो आहे तव्हां मां को ज़ात ख्वाब ॾिसे ते पुट खे कुहां थो घरवारी भी चवंदुसि बाबा शैतान आयो हूंदे ॻाल्हायो छो था जेके वेठा आहिनि ईअं थींदो या एॾो पको हूंदो हुयो वठी ईंदो माना अल्लाह क़ुरान में तोखे सम्झायो त नबीअ जो ख्वाब न हूंदो आहे ख़ुदा जे वास्ते हक़ीक़त हूंदी आहे माना नबी जेको ख्वाब ॾिसे वो आम ख्वाब न आहे वरी जेका बचपनीअ में ॻाल्हि कई उहो केरु हो मूंखे इहो जुमिलो ख़ुलाब जेल में ॾिसां थो केतिरा दाद था ॾियो माना इस्माइल खे ॿुधायईं हाजरा खे न ॿुधायईं जेके वेठा हुसे ॻाल्हायो माना इस्माइल के बचपनीअ में ॿुधायईं नंढे ॿार खे ॿुधायईं अल्लाह जा नबी छा थो सम्झाइण चाहीं जे तव्हांखे इहो थो सम्झायां त जेके ख्वाब थो ॾिसां इहो बि नबी आहे भाई ख्वाब जेके ॿुधायईं ईअं कोन चई रुगो इस्माइल आहे जे मां बि नबी आहियां हीअ बि नबी आहे तो वारो इस्लाम काॾे वियो जॾहिं इस्माइल बचपनीअ में नबी आहे त मोहम्मद 40 सालनि में छो बस चली समझी न यार समझ में अचे मौला जे सदके तवज्जो थो चाहियां भाई इब्राहिम जे तो नबी न हुजे हा त मां ख्वाब न ॾिसां सां यानी नबीअ जी कैटेगरी बि आहे मासूम ॿियो आहे गैर मासूम जी औकात न आहे इस्माइल बचपनीअ में नबी आहे ईसा पींघे में ॻाल्हाए त नबी आहे ॻाल्हायो सही आयो ॿुधण वरी बि मां तव्हांजे लाइ कंहिंजी हालात खे ॾिसी जुमिलो चओ थो जनाब ईसा करे नबी आहे चए थो इन्नी अब्दुल्लाह आतानियल किताब व जअलनी नबिया पहिरीं त मां अब्दुल्लाह आहियां सब ॻाल्हायो सभई ॻाल्हायो नारो हणो तो ठीक न त तव्हां थोरो मूंसां ॻाल्हायो इन्नी अब्दुल्लाह कहिड़ो जुमिलो चई मां अब्दुल्लाह आहियां पोइ हाणे वञी घर सोच त जंहिंजो नालो अब्दुल्लाह हुजे वो काफ़िर नथो थी सघे सभु त ॻाल्हायो ख़ुदा जे वास्ते जनाब ईसा छो न चओ त मां ईसा आहियां चई त इन्नी अब्दुल्लाह आतानियल किताब जो तो चे आतानियल किताब मां किताब पढ़ियल आहियां ॻाल्हायो मुंहिंजा साईं मुंहिंजे सुज़वरी जे सदके जेके आया टिन ॾींहंनि जो तो चे आतानियल किताब ही 3 ॾींहंनि जो पढ़ियल आहे मोहम्मद 40 साल ताईं अहिड़ा पढ़ियल आहे ॻाल्हाए केड़ो नबी असा इश्क केड़ो मुस्तफा जा असा आशिक हूं केड़ो नबी के मुंह ॾेखारींदासे त जेको तुंहिंजो नौकर हो ॻाल्हायो सही तव्हां सभई त चओ ईसा मोहम्मद जे नौकर जो नालो आहे इब्राहिम मोहम्मद जो नौकर आहे इस्माइल मोहम्मद जे नौकर जो नालो आहे इहो ई त वॾो ज़ुल्म आहे जो दुनिया खे सम्झाए न वियो नौकर बचपनीअ में पढ़ियल आहे जेके वेठा भई बचपनीअ में चए थो इन्नी अब्दुल्लाह आतानियल किताब वजअलनी नबिया मुखे अल्लाह नबी बनाए पो मोकिलियो आहे बनाईंदो न
ॻाल्हायो ख़ुदा जे वास्ते। मौलवी साहब जेके सम्झंदा मां उन्हनि सां थो ॻाल्हायां यार, जेके लखियल पढ़ियल वेठा हो। वजअलनी जेके अरबी ॼाणो था, यानी मूंखे बनाए पोइ मोकिलियो अथई। छा नबी टिनि ॾींहंनि जो ॿार खे नबी जॾहिं बनाई त कॾहिं काथे बनाई इहो त ॾस न। कहिड़ी उम्मत ई जंहिंजे अॻियां ऐलान कयईं। ॻाल्हायो साईं जेके वेठा आहियो, नबी कॾहिं आहे जॾहिं उम्मत जे साम्हूं ऐलान करे जे तो वजअलनी नबिया, मूंखे नबी बनाए पोइ मोकिलियो अथई। मुंहिंजे ऐलान जी ज़रूरत न आहे, मां पहिरियां खां नबी आहियां। मां नबी बाद में न थींदुसि। आतानियल किताब जुमलो थो चओ। 5 सालनि जो थियो, जनाबे मरियम हिकिड़े पादरी वटि वठी वियसि। पादरीअ खे चई मुंहिंजे पुट खे पढ़ाए। पादरी कुर्सी ते वेठो, मिंबर ते वेठो, जनाबे ईसा हेठि वेठो। पादरी चयसि पढ़ अलिफ। चई अलिफ। चई चओ बे। चई बे। चई चओ जीम। चई जीम। चई चओ दाल। चई दाल। हज़रत ईसा नंढड़ो न, चईसि ये लफ़्ज़ मिलाए ॾेखार। जेके वेठा होसीं क्या कर रहा है? पादरी चयो मिलाईंदासीं थींदो अबजद। हाणे जनाब ईसा फौरन पुछियो हल तदरी अबजद। हाणे पढ़ाइण वारो वॾो आहे उस्ताद, पढ़ण वारो बचो आहे। जे तो सच त ॿुधाए त इहो अबजद आहे छा? पादरी चयो मूंखे त हिन जो इल्म ई न आहे, मां त रुॻो अलफ ऐं बे पढ़ाईंदो आहियां। ॻाल्हायो सही जेके वेठा आहियो। चई तोखे ख़बर आहे त अबजद छा आहे? जनाब ईसा चयो हा मूंखे ख़बर आहे त अल्फ मां मुराद छा आहे, बे मां मुराद छा आहे, जीम मां मुराद छा आहे, दाल मां मुराद छा आहे। कोलाब जेर वारा मुंहुं मिलो। फौरन पादरीअ पुछियो ॿुधाए। जनाब ईसा चयो जल्दी न कर, पहिरियां अदालत कर त जिथे तूं वेठो आहे। अफ़सोस आहे जेके नौजवान सम्झो था ख़ामोश वेठा आहियो। जनाब ईसा पुछियो तूं खुद आलिम आहे, फैसलो कर त तूं हिते ई वेठो हुज ऐं वरी ॿुधायां मां। फिल फौरन पादरी मिंबर तां लथो। जनाब ईसा खे चई मिंबर तुंहिंजो हक़ आहे। नमाज़ जुमलो वॾो चयो आहे पर तव्हांजे मां इशारा न करंदो पण अॼु सम्झी सघो। यानी पादरी मिंबर तां लथो, चई हक़ तुंहिंजो आहे छो त तूं आलिम आहे, मां तुंहिंजे अॻियां जाहिल आहियां जॾहिं मूंखे अबजद जो इल्म ई न आहे। जनाब ईसा मिंबर ते वेठो ऐं पादरीअ खे ॿुधायईं असली मुंहिंजो इशारो जिन सम्झो आहे उन्हनि जा हथ मूं सां गॾु आहिनि। माना ईसाई पादरी गैरतमंद हो त कॾहिं बि आलिम जे साम्हूं मिंबर ते न वेहबो आहे। ॻाल्हायो सही जेके वेठा आहियो ख़ुदा जे वास्ते। जेको सॼी ज़िंदगी चए लौला अलियन। ॻाल्हायो सही। दुनिया मरंदी मरी वई, चवंदी वई अली न हुजे हा। असांखे केरु हलाकत खां बचाए हा। इहो दलील आहे त जनाब इब्राहिम फ़क़त जनाब इब्राहिम इस्माइल खे ॿुधायो। ऐं हिकिड़ो जुमिलो चई मूंखे साबिरनि मां पाईंदो। इस्माइल खां पहिरियां मूंखे वॾा साबिर हा। ऐं फौरन अल्लाह जो आवाज़ आयो। जबरील इस्माइल कढी वठी इस्माइल जे जगह ते जन्नत मां दुंबो वठी आ, बाज़ार मां न। ॻाल्हायो सभई जेके वेठा आहियो।
वठी उहो दुंबो आहे जंहिंजो क़ुरान गवाह आहे वमन युअज़्ज़िम शाइर अल्लाह फइन्नहु मिन तक़वल क़ुलूब अल्लाह जे निशाननि जी इज़त कयो जेकॾहिं मुत्तक़ी आहियो त अल्लाह जे निशाननि जी शाइरुल्लाह जी इज़त कयो मस्जिद जी इज़त कयो भाई मस्जिद ठाही अबड़न जे मिस्त्री ॻाल्हायो छो था यार जेके वेठा आहियो छा तव्हांजे मस्जिद जो शुरू मदीने में आयूं छा मजदूरी कंहिं कई मजदूरी करण वारा तव्हां मिस्त्री सागो अॼु मस्जिद बिठाई बंगलो बिठायो मजदूर भी सागा है लेकिन ये इज्जत हमारी है इतनी बंगले की इज्जत लाए इसो माने जे के समझो था इन जी इज्जत निस्बत जे करेगा त ही अल्लाह जो घर आ माना ठाए केर बि हाणे त ख़बर पियो ही दुनिया कावड़ी छाते थी वधी सिरूं हितां जूं हुजनि या ॿिए हंधि जूं इरादे इने सां ठाहे त मस्जिद तो ठाहियां त इहा मस्जिद क़ाबिल इज़त आहे त पोइ हीअ क़ौम पागल थोरी आहे जो हर काठीअ जी इज़त करे मुंहिंजे बिरादर अयूब साहब मूंखे उतां फोन करे मां हिकिड़ो जुमिलो पढ़ो था खैरपुर में मशहूरु हुन मूंखे चयोसीं ज़रूरु मुंहिंजे ॻोठ में पढ़जां अल्लम जे बारे में भई हर काठीअ जी शियो इज़त न कंदो आहे सिरूं इज़त वारियूं तॾहिं जॾहिं मस्जिद में लॻल काठी इज़त वारी तॾहिं जॾहिं अल्लम जे शक्ल में अचे सभई हायदरी अञा मूंखे ॿियो जुमिलो चवणो आहे जेको मुंहिंजे भाउ चयो हो मां हिकिड़ी सिपाही जेके फौजी शहीद थींदा आहिनि उनजो जनाज़ो मां पढ़ायो जंहिंमहिल उनजी मैयत दफ़न थी त उते मेजर जेको आहे दुआ खां पोइ उनजी क़बर ते पाकिस्तान जो झंडो हणियो मूंखे भाउ हेॾी वॾी फोन कई आहे जुमिलो गौर सां ॿुधो उनजो झंडो हयो तो मां पुछोमांसि मरी वियल जे क़बर ते सही आहे जेके वेठा आहियो भाई हिन झंडे में छा आहे हिन मरी वियल जे क़बर ते झंडे जी ज़रूरत मूंखे चयो मौलवी साहब झंडो इन जे करे था हणूं त जेको बि क़ब्रिस्तान में ईंदो त ही झंडो ॾिसी चवंदो वफ़ादार जी क़बर आहे गदार जी क़बर न आहे नारो बाद में हणंदो जेके चवंदो मौला जे सदके बाद में हणंदो मूंखे चई मौलवी साहब जॾहिं हिन पाकिस्तान जे झंडे ते ख़बर पवंदी त इहा ख़बर पवंदी त ही मैदान मां भॻो लाहे ॻाल्हायो सही ही लड़ंदे लड़ंदे शहीद थियो आहे ही पाकिस्तान जे वफ़ादार जी क़बर आहे गद्दार जी क़बर न आहे मुंहिंजो मेजर साहब मसलो हल करे छॾी असां बि घर ते इन जे करे अलम हणंदा आहियूं त जीअं माण्हू परे खां ॾिसनि त वफ़ादारनि जा घर आहिनि गद्दारनि जा घर आहिनि शौकीन न मैं आयो है तो पैगाम बुधाई वना भाई ही कौम कायनात के पैगाम थी दुनिया चती शिया सही ना है तुझे इरादन में सा सही ना है तुझे तकरीरों में सा सही ना है पर हुसैन के लिस्ट में असा खावदी का को सही है ही कोन ॻाल्हायो था शायद मुझे जुमिलो न चयो
ना साईं जे सामू वेठा हो मौला जे सदके मां तो चवा कुरान जे लिस्ट में कुरान जे निगाह में कड़ी कौम आ सही अजी मुझा जुमला बुधो इंशाअल्लाह लुत्फ इंदो सूरत निसा में अल्लाह ऐलान तो करे इन्नी लगफार मुझा हबीब है पाली उम्मत के चो मां गफार आया गफार अल्लाह जी सिफत गफार माना जो ताजा गुनाह माफ करे अल्लाह जी सिफत गफारा रहमाना रहीमा करीमा मुतकल्लिमा अजीमा नया वजह तक होगी गफारा कहारा सतारा जबारा ये सब सिफत मनी तो या सिफत चौं तो मनी तो ही अलीवा सही अल्लाह जे तो वहुवल अलीयुल अजीम अल्लाह कुरान में पाण के दी चयो असा करे ता चवा अबू तालिब जो पुट केड़ो शियो चयो भाई ये अल्लाह की सिफत अली की सिफत ना है वहुवल अलीयुल अजीम तो छो पढ़ो टीवी ते सदक अल्लाहुल अजीम ताला जो सही जगह बैठा हो खुदा दे वास्ते ए तू वे दावा करी कमाली के मनी दो आया ई नेट जो दौर हर एक के घर में या खबर हले थी पे त मनण वाला केड़ा है इनकार करण वाला केड़ा है हाय गरीब भाई मौलवी साहब इख्तिलाफ ही नहीं गाले शिया आलिम कुरान खत्म करे जदो सदक अल्लाहुल अलीयुल अजीम तू ते जो सदक अल्लाहुल अजीम जरे अबू तालिब जे पुट जे दुश्मनी में हो जागो मुझा नौजवान हो अली जे दुश्मनी में जरे अल्लाह जी सिफत न थी वणाई त अली काडो वणंदो हूंदो सही जगह बैठा हो तो जो तो मौला जे इज्जत जो कसमा इन्नी लगफारुन अल्लाह जे तो मा गफार आया परवरदिगार सबनी दा गुनाह माफ कर दे अल्लाह जे तो इने आसरे ते जिंदगी न गुजार जा मुझे बुधड़ आया हो अल्लाह जे तो इने आसरे ते अर्ज को मुझे साईं टाइम जी किल्लत आ या टाइम होट कोने मां पैगाम जड़ा आयो त ताके त कुछ मां पढ़ी वना थोड़ो सा गालाई दो जिनके अल्लाह जुबान सलामत दी आ अल्लाह जो तो मैं सबनी जे लाए गफार लाया मोहम्मद चईन इन्नी लगफारुन लिमन ताब तो हमा कबूल कंदो मां व आमल ईमान मां कबूल कंदो मां व अमल सालिहन मुझे बारगाह में अमल सालिह कहना है यो जुमलो अज सातो केतरा ज़हन बेदार बैठा है सबनी की नमाज अमल सालिह लाए सबनी जो रोजो अमल सालिह लाए सबनी जो हज अमल सालिह लाए आयत में लफ्ज न हो जाया तो मुके सुभाणे ता जवाब दे इन्नी लगफारुल लिमन ताब व आमल व अमल सालिह सुम्मा तदा मोहम्मद अमल उन्हें जो भलो आज जो इमाम सही हो जाए मेरे दाल में दावत मजो न सोचे मिली करे हैदरी अल्लाह जे तो इमाम सही गलायो जरे हादी सही लाए अने जो मुसल्ले ते भी नमाज पढ़ाए उन्हें के न अचे त जमायत जी कानो थींदी गलायो सही जगह बैठा हो जो समझी जा मुसल्ले ते मौलवी साहब भी चो भूलजी जमात चौंदी से ता भूलजी पियो जे वरी था पढ़ो गलायो सही साईं वरी भूलिया हो